अहम ख़बर आहे कचे जे ॾोहारनि खे मज़बूत करण लाइ हथियार ॾिना विया। अहिड़ा हथियार त पुलिस वटि बि न हुआ। IG सिंध जावेद आलम ओढूरो चवणु आहे त पुलिस जी रिट कमज़ोर थियण जे करे ॾोहारनि खे हथी मिली आहे। उन्हनि ज़मीनुनि ते कब्ज़ा कया आहिनि। ॾोहारी माण्हुनि मुखबियुनि जे वारसनि तरफ़ां मिलंदड़ भुंग वारी रक़म सां हथियार ख़रीद कंदा रहिया। IG सिंध जो चवणु आहे त हाणे कचे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं कामयाबीअ सां जारी आहिनि। ऑपरेशन दौरान दहशत जी अलामत बणियल केतिरा ई ॾोहारी मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि। IG सिंध जो इहो चवणु आहे। सिंध हुकूमत जी सरेंडर पॉलिसी सबबि ॾोहारी हथियार फिटा करे क़ौमी धारा में शामिल थी रहिया आहिनि। जावेद आलम ओढूरो चवणु आहे त हेल ताईं 80 ॾोहारी मारिजी विया, जॾहिं त 123 खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कचे में सिंध हुकूमत जी मदद सां स्कूल बि खोलिया वेंदा। IG सिंध जावेद आलम ओढूरो चवणु आहे। अहम ख़बर आहे कचे जे ॾोहारनि खे मज़बूत करण लाइ हथियार ॾिना विया। अहिड़ा हथियार त पुलिस वटि बि न हुआ। IG सिंध जो चवणु आहे त पुलिस जी रिट कमज़ोर थियण जे करे ॾोहारनि खे हथी मिली आहे। उन्हनि ज़मीनुनि ते कब्ज़ा कया। ॾोहारी माण्हुनि मुखबियुनि जे वारसनि तरफ़ां मिलंदड़ भुंग वारी रक़म सां हथियार ख़रीद कंदा रहिया। हाणे कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ीअ सां जारी आहिनि। ऑपरेशन दौरान दहशत जी अलामत बणियल केतिरा ई ॾोहारी मारिजी विया, केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि।